अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक बेहतरीन तकरार ड्रामे जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। छा अचण वारी क़िस्त में वाक़ई सिजावल ख़ान जेको आहे लीमे जी घरवारी ऐं जेको आहे उन जी साली जो साथ ॾेई नवाब ख़ान जो तलाक कराए वठंदो कोर्ट में। उन्हनि जो साथ जेको ॾेई रहियो आहे सिजावल ख़ान ऐं नवाब ख़ान, छा हाणे इन कावड़ में वरी सिजावल ख़ान जे उताक ते हमलो कंदो? छा अचण वारे क़िस्तनि में दोस्तों वरी हाणे नओं अदाकार बि हिकु एंटर थियण वारो आहे तकरार ड्रामे में? सभु कुझु तव्हांखे ॿुधाईंदासीं दोस्तों इन नंढिड़े वीडियो में। इन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अचण वारी क़िस्त में पहिरीं ॻाल्हि त इहा तव्हांखे मां वाज़े करे ॿुधायां, जेको आहे नवाब ख़ान जे ख़िलाफ़ु पटिशन दाख़िल कई वई आहे कोर्ट में। मूमल ऐं जेको आहे लीमे जी घरवारी कई, उहो तव्हां ॾिठो शहर ॾे रहियल, लेकिन बख़्तारा ॻोल्हे ॻोल्हे मोटी आया, उहे हथु न आयूं। हाणे दोस्तों सिजावल ख़ान खे त ख़बर पइजी चुकी हुई, उहो बि उन शहर ॾांहुं निकिरी वियो। अचण वारी क़िस्त में जेको आहे नवाब ख़ान जा माण्हू लीमे जी घरवारी खे पकड़ण जी कोशिशि कंदा, लेकिन उन सां गॾु सिजावल हूंदो, उहो कोर्ट जे अंदरि उन्हनि खे दाख़िल कराईंदो ऐं वठी वेंदो, ऐं कोर्ट खां ॿाहिरि बि उहो ई वठी वेंदो, ऐं पनाह बि उहो ई ॾींदो, सेफ्टी बि उन्हनि खे उहो ई ॾींदो। अहिड़े हिसाब सां दोस्तों जेको आहे सिजावल ख़ान चाहे थो त इन जी नवाब ख़ान जी बेइज़ती जीअं बरक़रार हुजे, सदाईं इहो बेइज़तो ई हुजे। इन जे करे ई सिजावल ख़ान इहो क़दम खयों आहे। ऐं नवाब ख़ान जा माण्हू उतां ॾिसी नासूं हणी मोटी नवाब ख़ान खे हाल वाल ॾींदा ऐं चवंदा सिजावल ख़ान न हुजे हा त असां हीअं करे छॾियो आहे, हूं करे छॾियो आहे। बहरहाल सिजावल ख़ान विच में अची वियो। नवाब ख़ान हिते गुस्से में अची वेंदो, चवंदो सिजावल ख़ान मुंहिंजी दुश्मनी, काथों बि वारो मिलेसि थो छॾे कान थो, उते ई वार करे थो। हाणे इन जो हक़ हिसाब सिजावल ख़ान खे ॾियणो पवंदो। नवाब ख़ान इहा ॻाल्हि कंदो। ऐं अचण वारनि क़िस्तनि में दोस्तों कुझु अदाकार वाक़ई एड थियण वारा आहिनि इन ड्रामे में। बहरहाल उहे थोरी देरि आहे, थोरी लेट आहे इन शइ खे। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, ज़रूरु चैनल खे सब्सक्राइब कंदा, पेज खे बि फॉलो कंदा। मिलंदासीं असां तव्हां सां वरी नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।